अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिला जारी है। खबर शामिल कंदासीं परेयालुء खां। जी नाज़रीन, परेयालुء शादीशुदा नारी पंहिंजे मुड़ुस जे ज़ुल्मन ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॻाल्हाईंदे चयो त मुड़ुस बि दाग़ कया न सॼे जिस्म ते हे ॾिसो सॼा दाग़ अथई, हे बि अथई। मां एसपी वटि वञा या कोर्ट ते चढ़ी मां दाएं थी कयां त मूंखे इन मुड़ुस सां तलाक खपे। अन ॿियो बि अथई, सॼो जिस्म मुंहिंजो दाग़ ई दाग़ अथई। मां लज परदे आहियां, मां ॾेखारे नथी सघां त मूंखे एॾी मार ॾिनी आहे। छा नालो तव्हांजे मुड़ुस जो? शाहिद नालो अथई। कंहिंजो पुटु आहे? मृत्यु जो पुटु अथई। नालो उनजे पीउ जो शहज़ादो बि अथई। किथे रहंदो आहे? पीर ॻोठ में रहंदो आहे, छुटल भंड जे गांव। घणा ॿार आहिनि तव्हांखे? 3 ॿार अथई, 2 न्याणियूं। उहो बि कुरे न दवा वठी न कुझु बि वठे, उहो बि गुज़ारे वयूं हलियूं, उहो जी बि न करे। उहो बि मां पिने गदा करे पंहिंजे ॿारनि जे कयां। वरी पेकनि में अचां, उते उछली थो वञे, वरी ओॾे वठी वञा। ॿिया मुड़ुस अथई, हर कोई पंहिंजे न्याणे जी कंदा आहिनि। इहो नथो करे, मूंखे भाई बि नथो। मूंखे इन मुड़ुस सां तलाक खपे।